पहिरियों नंबर तहां वटि ये बीमारियूं कोन्हनि मां तहां खां नथो चवां। जुआ ते पहिरियों नंबर, ॿिया त पंहिंजी जाइ ते मां त ॾिसंदो आहियां चङा भला मोतबर क़ौम जा चङा मुड़स उन्हनि खे पते जो ठका लॻो पिया। तहां वटि न आहे जुआ बाबा, मां तहां खे नथो चवां या आहे। ॿुधो हेॾे हेॾे छॾ वातूं। ओ मौलवी साहब असांजा अकाबिर उलमा फरमाईंदा आहिनि जे बाबा माई जो निकाह पढ़ंदो आहे न मौलवी साहब, पोइ शायदनि खे छा चवंदो आहे त बाबा कुंवारे ॿार रोए त बि हा, कुंवारे ॿार जो रोइण बि रोए त बि माना हा कई मञे त मां मुड़ुस क़बूल कयो, ऐं जो चुप करे न त बि मञे। तहां हा ना जी वर्दी न ॾिनी चुप कई, मां सम्झी वियुमि त माना इहा बीमारी तहां वटि आहे, इकरारी हा न। फरमा तो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अनसाबु वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान। कुरान खां ॿाहिरि वञा कनक वठी लाहियो, बाक़ी जेका ॻाल्हि कुरान कंदो त रिआयत न थींदी। ओ ईमान वारो कंहिंखे थो सॾे, जुआ तव्हां ते हराम, जुआ शराब ढाराई पीना सब शैतानी कम अथव। सब छा चए जुआ भी शैतानी कम आहे न या रहमानी? तव्हां बाना रहमान जा हो कि न शैतान जा? रहमान जा बाना हो न, पोइ जुआ खेॾण शैतानी कम आहे कि न रहमानी? एडो एतिरो ख्याल भी मुसलमान के न थींदो त बांग मिलदी पई आहे, वाहिद हलंदो पियो आहे, बांग मिले थी पोइ भी न साईं ॼणो त हिनखे मरणो ई कोन्हे। हा हा ओ ईमान वारो, जुआ तव्हां ते जुआ शराब ढाराई पीना सब शैतानी कम अथव।